वरे लायो साईं बस अचण वारो आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह ज़हे नसीब अॼु असांजो दुश्मन साईं पाण हली असांजी औताक ते आया। वाह हलो हलो अंदर वही कचहरी था। सर खान मां हिते वेहण कोन आयो आहियां, सिर्फ़ु तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां त तुंहिंजे हमराहनि मुंहिंजे हमराहनि सां उबराही कई आहे। छो मुंहिंजे हमरान तुंहिंजे हमरान सां अगराई कई? कहिड़ी अगराई सोना साईं? ॾिस चने सर चालाक बणजण जी कोशिश न कर। तूं ॻाल्हि खे लिकाईंजो तो मुंहिंजे कमदार मूसा खे अगवा करायो हो ऐं हिन ॻाल्हि जी तोखे ख़बर आहे? चनेसर खान एतिरो कमज़ोर न आहे जो कंहिंखे अगवा कराए। मां जेकॾहिं अगवा करायां हा त सरेआम करायां। ऐं नंढो पठो आहीं खणो ई कोन कढिया अथई चनेसर खान। तो मैं तेरी का वड़ी जुर्रत ई कोन्हे जो तूं गुलबहार खान जा माण्हू सरेआम अगवा कराए सघी। न एतिरी तो में जुर्रत न आहे ऐं इहा ॻाल्हि कॾहिं सोचे बि न किथे इहा ॻाल्हि नासूर बणिजी न वञे। गुलबार खान के में केतिरी जुर्रत आहे या त तोखे ख़बर पइजी वञे हा जेकॾहिं तूं हिते मुंहिंजे औताक ते न बीठल हुजे हा। एसि ताईं तुंहिंजो लाश बि दफ़न थी चुको हुजे हा। ओ वॾो ख़्यालु अथई तॾहिं जो तूं मुड़ुसु माण्हूअ थी करे तॾहिं जी ॻाल्हि पियो करी। अड़े जेकॾहिं तॾहिं ई ख़्यालु हुजे हा न त हमरा अगवा न कराई हा चनेसर खान। गुलबार खान मूं तोखे चयो वरी बि चवां थो मूं कंहिंखे अगवा नाहे करायो। तूं हुन जेका चालाकी करे रहियो आहीं उनजी मूंखे सभु ख़बर आहे, सभु ख़बर आहे। बसि एतिरो ज़रूरु चवंदो साईं जेकॾहिं आईंदे का बि चालाकी कई अथई त पोइ तोसां सुठो कोन थींदई। सम्झई मुंहिंजी ॻाल्हि? हा ॾिस गुलबार खान मां तोखे वरी बि चवां थो मां हींअर सुठे मूड में आहियां। मूंखे ख़ामख़ाई पाणी मां न कढ न त वॾो गंद थींदो। चनेसर खान तूं पाणी मां निकितल आहीं पाणी मां तॾहिं त अहिड़ियूं किरियल हरकतूं करी पियो ऐं मां तोखे सिर्फ़ु आख़िरी दफ़ो ॿुधाइण आयो आहियां त आईंदे का बि अहिड़ी हरकत न कजांइ न त वॾो गंद थींदई, वॾो गंद। ये धमकियूं कंहिं ॿिए खे वञी ॾे गुलबार खान। तुंहिंजी हिननि धमकियुनि खां ॾियण वारो चनेसर खान नाहे। हलो हिन में थिए थी तव्हां हले वञ न त छा कंदे ॿुधाए? न त अहिड़ो हशर कंदो साईं, अहिड़ो हशर कंदो साईं जो घर में लिकण जी जाइ कोन मिलंदी। गुलबार खान हलियो वञ हितां, हलियो वञ। मां वञा थो चनेसर खान ऐं मुंहिंजी ॻाल्हि हिकु कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं ॿिनि ॾींहंनि जे अंदरि गुलबहार खान पंहिंजे कमदार जो पलांद तोखां न वरितो त ईअं सम्झ गुलबहार खान जो नालो ई न। हीरो माई इराज रईस मुंहिंजो नालो मूमल आहे ऐं मां सोहराब जी घर वारी